अस्सलामुअलैकुम नाज़रीन, मेहरान टीवी में भली कार मां मुबशर सोलंगी। सब खां पहिरीं हिकु नज़र हेडलाइन ते। हुकूमत सोलर सार्फिन लाइ नई नेट मीटरिंग पॉलिसी मंज़ूर करे वरिती। इज़ाफ़ी सरचार्ज जे बदिले में 1 यूनिट मिलंदो। नेट बिलिंग तहत फी यूनिट जी क़ीमत 11 रुपया मुक़रर। अॻु में नेट मीटरिंग तहत फी यूनिट जी क़ीमत 26 रुपया हुई। 25 किलोवाट खां घटि लोड जो लाइसेंस वठणु लाज़मी हूंदो। सार्फिन सां सोलर मुआहिदे जो मुद्दो 5 साल कयो वियो। तवानाई वारी वज़ारत जो चवणु आहे त नेट मीटरिंग सां नेट बिलिंग निज़ाम लागू थींदो। KPK ऐं बलूचिस्तान जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बरसात। चमन, चकवाल, तांग, चारसदा, नीलम वादी ऐं ॿियनि इलाइक़नि में बादल बरसी पिया। चित्राल, कालाम, आलम जपा ऐं ॿियनि इलाइक़नि में बर्फ़बारी। थधि जे लहर में इज़ाफ़ो। गज़ा में अमन मंसूबे ते अमल लाइ मियामी में 4 मुल्कनि जो इजलास। अमेरिका, कतर, मिस्र ऐं तुर्किया जा नुमाइंदा शरीक। गज़ा सूरतहाल ते गौर वीचार। अमन मंसूबे लागू करण जे हवाले सां खयल क़दमनि जो जाइज़ो वरितो वियो। अमेरिका जो चवणु आहे त गज़ा मंसूबे ते ईंदड़ हफ़्तनि में वधीक मुशावरत कई वेंदी। सदर आसिफ अली ज़रदारी 4 ॾींहनि जे दौरे ते इराक पहुची वियो। बगदाद में इराक़ी अख़्तियारनि पारां सदर आसिफ अली ज़रदारी जी आजियां। मुलाक़ातुनि में तावन वधाइण जे हवाले सां ॻाल्हि ॿोल कई वेंदी। जारी कयल पधिराई में चयो वियो आहे त दौरो पाक इराक लाॻापनि खे हथी वठाईंदो। सखर में आलमी मैराथन रेस परनहीन समेत 3000 खां वधीक एथलीट्स शरीक। मेयर अरसलान इस्लाम शेख ऐं DIG पीर मोहम्मद शाह तरफ़ां इफ़्तिताह। रेस में बरतानिया, कीनिया, जापान, मुराकश ऐं योगिंडा जे एथलीट्स जी शिरकत। 700 औरत एथलीट्स बि हिस्सो वरितो। मॉनिटरिंग लाइ जदीद टेक्नोलॉजी जो इस्तेमाल। औरतुनि जी कैटेगरी में कीनिया जी औरत एथलीट मोतोको 40 मिनट 25 सेकंडनि में 10 किलोमीटर फ़ासिलो तय करे पहिरीं पोज़ीशन हासिल करे वरिती। जापान जी औरत एथलीट ॿी पोज़ीशन माणी। सखर जी महानूर 3 पोज़ीशन हासिल करण में कामयाब।